PS तलार MPA मीराला बख्श टालपुर पारां नियाणियुनि लाइ वैक्सीन मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA मोहतरम मीर अला बख्श खान टालपुर राजो खनानी जे RHC ऐं सैदपुर जे BHU में 9 खां 14 सालनि जी उमिरि वारे नियाणियुनि खे सर्वाइकल ऐं कैंसर खां बचाव लाइ वैक्सीन मुहिम जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो। मुहिम जी शुरूआती तक़रीब में MSBHU सैदपुर डॉक्टर महमूद मेमन, MS RHC राजो खनानी, डॉक्टर नियाज़ टालपुर ऐं इलाइक़े जा ॿिया मौजूद पिणु शिरकत कई। मीर अला बख्श टालपुर उन मौक़े ते चयो त सर्वाइकल कैंसर दुनिया जी वॾियुनि बीमारियुनि मां हिकु आहे, पर उन खां बचाव मुमकिन आहे। हीअ मुहिम मुस्तक़बिल जी माहिरुनि खे सिहतमंद बणाइण लाइ अहम क़दम आहे। हुन वधीक चयो त सिहत खाते जे सहकार सां पूरे ज़िले में अहिड़ी मुहिम खे हथी वठाई वेंदी जंहिं हर नियाणी खे मुकमल बचाव जी सहूलियत मिली सघे। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। 9 साल खां वठी 14 साल जी जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे आउं अपील थो करियां पंहिंजे तलवार तलके या मुंहिंजे तक, पर आउं पूरे बदी ज़िले जे अवाम खे अपील थो करियां त महिरबानी करे इहो जेको अवां जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे ऐं इहे छोकिरियुनि खे अभी इहा सर्वाइकल जेको आहे पंहिंजो कैंसर जी वैक्सीन आहे इहा कराए छॾियो। इहे छोकिरियुनि खे फ़ाइदो थींदो, अॻिते हली अव्हां खे वरी नुक़सान खे मुंहुं ॾियणो थो पवे, उन नुक़सान खां जेको आहे इंशाअल्लाह ताला इहे बची वेंदियूं ऐं कैंसर खां बचो। कैंसर अव्हां खे ख़बर आहे तमामु ख़तरनाक बीमारी आहे, तंहिंजे करे उन में हिनखे जेका वैक्सीन आहे हिन खां को बि नुक़सान कोन थो थिए। इहो बिल्कुलु अभी ख़ातिरी ॼाणो, अव्हां खे आउं ख़ातिरी थो ॾियां त को न को नुक़सान को कोन्हे, सिर्फ़ु 100% फ़ाइदो आहे हिन में। तंहिंजे करे सभिनी खे माण्हुनि खे अपील थो करियां त महिरबानी करे पंहिंजे नियाणियूं जेके 9 खां 14 सालनि ताईं आहिनि, हीउ हफ़्तो आहे, इन हफ़्ते में सभई जेको आहे सो पंहिंजे नियाणियुनि जे मुस्तक़बिल जे भले लाइ इनखे वैक्सीन कराइनि त हुननि जो भलो आहे ऐं पंहिंजे मुआशरे जो भलो आहे।